नज़र आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं संझा सैयद नाज़रीन आऊं आहियां अली रज़ा मंगी नज़र वजूं था वक्त जी ख़ास ख़बरुनि ते। लाहौर हाई कोर्ट पंजाब के वॾे वज़ीर जे चूंड ख़िलाफ़ तहरीक इंसाफ़ जूं दरख़्वास्तूं मंज़ूर करे वरितियूं। बाग़ी मेंबरनि जा 25 वोट कढी ॿीहर ॻण पकड़ण जो हुकुम। जस्टिस सदाकत अली जी सरबराही में 5 रुकनी बेंच PTI जे दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो ॿुधायो। 4 जजिस फ़ैसिलो हक़ में ॿुधायो। जस्टिस सज्जाद महमूद सेठी अक्सरी फ़ैसिले जे कुछ हिस्सनि जी मुखालफ़त कई। फ़ैसिले में चयो वियो आहे त नई इलेक्शन जो हुकुम नथो ॾेई सघिजे। ॿीहर चूंड जो हुकुम सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जे ख़िलाफ़ हूंदो। बाग़ी मेंबरनि जा 25 वोट कढी ॿीहर ॻणप कई वञे। ॿीहर राय शुमारीअ में जंहिंजी अक्सरियत हूंदी उहो ई खटे वेंदो। जेकॾहिं कंहिंखे घुर्बल अक्सरियत न मिले त आर्टिकल 130(4) तहत सेकंड पोल थींदो। गवर्नर पंजाब सुभाणे असेंबली इजलास घुराए। इलेक्शन मुकमल थियण बाद नए वॾे वज़ीर जो हलफ़ 2 जुलाई सुबुह जो 11 वॻे यकीनी बणायो वञे। मुस्लिम लीग नून पंजाब के वॾे वज़ीर जी ॿीहर चूंड में अददी अक्सरियत की बरतरी की दावा करे छॾी। नून लीग अॻवान अता तारणी राणा मशहूद जो चवणु आहे त वॾे वज़ीर की चूंड सुभाणे शाम जो 4 वॻे थींदी। 371 जे ऐवान में अक्सरियत लाइ 186 वोट घुर्बल हूंदा। पहिरें दौर में घुर्बल वोट न मिलिया त ॿिए दौर में अक्सरियत माणींदड़ उम्मीदवार वॾो वज़ीर थी वेंदो। सुभाणे हमज़ा शहबाज सुरखरू थी अॻु खां बि वधीक ख़िदमत कंदो। PTI जे चेयरमैन इमरान खान पंजाब के वॾे वज़ारत जी चूंड बाबति लाहौर हाई कोर्ट जो फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान करे छॾियो। संदसि चवण ते लाहौर हाई कोर्ट के फ़ैसिले ख़िलाफ़ अपील दाख़िल कराई वेंदी। इस्लामाबाद हाई कोर्ट बार के सेमिनार के ख़िताब दौरान इमरान खान चयो त धमकीअ वारो ख़त पाकिस्तान जी तौहीन आहे। न्यूट्रल्स खे ॿुधाए छॾियो हो त मुल्क गैर मुस्तहकम थियो त ई माण्हू न संभाले सघंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफा अगूणे सदर आसिफ अली ज़रदारी पर ॾेई वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी अमान में मांझांदो। वज़ीर आज़म हाउस में मांझांदे दौरान मुल्क की सियासी सूरत हाल ते गौर विचार। ज़रियनि मूजिब मांझांदे में PP बाबत MQM के ख़दशनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। नैब चेयरमैन की मुक़ररी समेत ॿियनि हुकूमती मामलनि ते बि ॻाल्हि ॿोल थी। मुलाक़ात में राणा सनाउल्ला, एहसन इक़बाल, शाहिद खाकान अब्बासी, अयाज सादिक़, ख्वाजा साद रफ़ीक ऐं ॿिया अॻवान मौजूद। अवामी नेशनल पार्टी भी वफ़ाक़ी हुकूमती इतिहाद खां धार थियण ते गौर शुरू करे छॾियो। ज़रियनि मूजिब ऐमल वली ख़ान की सदारत हेठि NP जो इजलास थियो। अॻवाननि हुकूमती इतिहाद खां धार थियण की तजवीज़ ॾेई छॾी। हतमी फ़ैसिलनि जे लाइ ऐमल वली ख़ान मरकज़ी क़यादत जे इजलास ईद खां पोइ तलब करे वरितो। ANP ज़रियनि जो चवणु आहे त हुकूमत तरफ़ां कयल को बि वाइदो पूरो न थी सघियो। हुकूमती फ़ैसिलनि ते एतमाद में न पियो वरितो वञे। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठि कराची में पानी के हवाले से अहम इजलास K4 मनसूबो 2024 में शुरू करने ते इतफ़ाक़। इजलास में फ़ैसिलो कयो वियो आहे त K4 ऐं KWSSIP तहत वाटर बोर्ड के हर लिहाज सां बहितरीन इदारो बणायो वेंदो। इजलास में आगाही ॾिनी वई आहे त K4 अटकल 52 बिलियन रुपयनि जो प्रोजेक्ट आहे जंहिंजो रूट किंझर खां जुंगशाई दरसाणो छनो गडाब ताईं हूंदो। गडाब खां गुलशन इक़बाल ऐं COD ताईं लाइन ॾिनी वेंदी। सिंध के वॾे वज़ीर मुराद अली शाह की सदारत हेठि थरकोल की पैदावार बाबत इजलास। तवानाई वारे वज़ीर इम्तियाज़ अहमद शेख की थरकोल बाबत ब्रीफिंग। वॾे वज़ीर थरकोल की पैदावार वधाइण लाइ क़दम खणण की हिदायत कंदे चयो आहे त पाकिस्तान रेलवेज़ पारां हाणे नई रेल विछाई पई वञे। इन रेलवे लाइन सां पूरे मुल्क में कोयले ते हलंदड़ प्लांट्स के थर जो कोयलो फ़राहम कयो वेंदो। मकानी चूंडुनि में नतीजा तब्दील करण ख़िलाफ़ पीपल्स पार्टी कारकुननि जो MNA मोहम्मद बख्श खान महर की अॻवानी में मीरपुर माथेलो में DRO ऑफिस अॻियां एहतजाजी धरणे में बंगुल खान महर, दादन खान महर समेत मुख़्तलिफ़ तालुक़नि मां आयल कारकुननि वॾे अंग में शिरकत कई।
मोहम्मद बख्श महर जो चवणु आहे त ऑफिसरनि खे घुर्जे त हू दबाव पे न अचनि। शिकायत करणु हर कंहिंजो हक़ आहे। पीपी उम्मीदवारनि जा नतीजा तब्दील कया विया आहिनि। ॿीहर ॻणप कराई वञे। मुख़ालिफ़ हरबा इस्तेमालु करे रहिया आहिनि। GDA वारा पंहिंजी शिकस्त तस्लीम कनि। इस्लामकोट वेझो मकानी चूंडनि वारे ॾींहं ते वॾेरे पारां प्रिज़ाइडिंग ऑफिसर डॉक्टर घनश्याम खे चमा थियण वारो मामिलो। DG हेल्थ मुलाज़िम ग़ुलाम मोहम्मद जुनेजो खे मुअत्तल करे छॾियो। नोटिफिकेशन जारी। सेवन भरसां गुड शेर खान सोलंगी में सिंधु दरिया मां निकिरंदड़ दांस्तर वाह में 4 बाड़ियूं ॿुॾी फौत थी वयूं। फौतुनि में महनाज़ सोलंगी, गुलनास अस्मा ऐं अमड़ी सोलंगी तौर थी। बाड़ियुनि जा लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। इलाइक़े में सोग वारी लहर छाइजी वई। कढण वेझो कुटगुल मोमनतुनियो में तालाब में बाड़ियूं ॿुॾी फौत थी वयूं। फौतुनि में सोनी नोतियार ऐं यास्मीन नोतियार शामिल। सिंध जे गादी शहर कराची समेत सॼे सूबे में बिजली जी बदतरीन लोड शेडिंग जो सिलसिलो जारी। आवाम सरापा एहतजाज। कराची में कंहिं इलेक्ट्रिक तरफ़ां डिगी लोड शेडिंग सबब शहरी ॾुखियानि खे मोजण लॻा। मुल्क में बिजली जो शॉर्टफॉल 7300 मेगावाट ताईं पहुची वियो। बिजली जी पैदावार 21900 मेगावाट ऐं घुर्ज 29200 मेगावाट ताईं आहे। तवानाई वारे वज़ीर मूजिबि बिजली जी बंदिश जो वॾो कारण पावर हाउसिस खे तेल ऐं गैस जी खोट आहे। मुल्क में कोरोना वायरस की 6हीं लहर ज़ोर वठी वई। कोरोना वायरस वगे 2 मरीज़ फौत। मुल्क में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जा 641 नवां केस रिपोर्ट। कोरोना वायरस सबब 119 मरीज़नि जी हालत ॻणती जोगी। सिंध में मजमूई तौर ते कोरोना जी शरह 7.29% रिकॉर्ड कई वई। रुगो कराची में कोरोना जी शरह 19% खां वधीक रिकॉर्ड कई वई। हैदराबाद में कोरोना जे हाकारी केस जी शरह 0.15% रही। बलूचिस्तान जिला KCB में कोयटा रोड ते तेज रफ्तार मज़दा ऐं कार में टक्कर। 4 ॼणा फौत। लाश अस्पताल मुंतक़िल। सुञाणप न थी सघी। खैबर बरसा गुड खुदाबख्श हमजा खान में औरत जो घर में टंगियल लाश ठायो। लाश जी सुञाणप रेशम कोहली तौर थी। वारसन मूजिब औरत गुरबत सबब आपघात कयो आहे। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच हलंदड़ आहे। कुंडरी में बुस्टान रोड ते दुकान में 57,000 रुपया चोरी करण के इल्ज़ाम हेठ 4 ॿार गिरफ़्तार। शहरनि चोरी के इल्ज़ाम हेठ 2 नींगरनि ऐं 2 नींगरनि खे सोघो करे पुलिस हवाले कयो। खैरपुर भरिसां 10 ॾींहं अगवा थी वियल ॻोठ वॾा सिमिंग वासी पोरियत बाज़ियाब। पुलिस मूजिब नौजवान गुलशन शेख के सोबोदेरो के कच्चे वारे इलाइक़े पठाण गुलशन शेख के वाह मां बाज़ियाब करायो वियो। सिंध में पानी की खोड़ खिलाफ आबादगारनि हारियुनि सियासी समाजी तोड़े मज़हबी धुरियुनि समेत जसकम के सर ते एहतजाज। लाड़काने दादू गोटकी कंदकोट कश्मोर उमरकोट नवाबशाह मटियारी टन मोहम्मद खान खोड़ा नसीराबाद मीरो खान मेहड़ क़ुबे सईद खान ठुल ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त पाणी न हुजण करे ज़मीनूं बंजर बणिजी वयूं आहिनि। एहतजाज जे बावजूद केर बि नोटिस वठण लाइ तयारु नाहे।